ज़िला रिपोर्टर ड्याम शोरो मोहम्मद सफ़र सेवाणी सेवण जे सैद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट अस्पताल सेवण जे एडिशनल डायरेक्टर डॉक्टर अली असगर सूमरो ऐं पंहिंजे स्टाफ सां गॾु सर्जिकल वार्ड में एमरजेंसी वार्ड सां गॾु अस्पताल जे मुख़्तलिफ़ वार्डनि जी तारीख़ 9/23/24 जे ॾींहुं विज़िट करे मरीज़नि खां अस्पताल जे स्टाफ ऐं दवाउनि बाबति ऐं अस्पताल की सफ़ाई ऐं सार संभाल बाबत जाण वरिती। एडिशनल डायरेक्टर डॉक्टर अली असगर सूमरो सैद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट अस्पताल सेवण की विज़िट दौरान इंस्टीट्यूट अस्पताल के मुलाजमन खां भी मरीज़न बाबत जाण वरिती, जॾहिं त एडिशनल डायरेक्टर अस्पताल की विज़िट दौरान मुलाजमन की हाज़िरी ऐं अस्पताल में दाख़िल मरीज़न की सार संभाल ऐं अस्पताल की सफ़ाई वग़ैरह के यकीनी बनाइण जो स्टाफ के हिदायतों पिणु ॾिनियूं। जॾहिं त एडिशनल डायरेक्टर अली असगर सूमरो हिन इंस्टीट्यूट अस्पताल के मुलाजमन बाबत ॻाल्हाईंदे चयो त हिन इंस्टीट्यूट अस्पताल जा मुलाजिम अञा ताईं पक्का थी न सघिया आहिनि। उन्हनि मुलाजमन खे पक्को करण लाइ बी सिहत खाते के अमलदारनि खे चयो वेंदो। एडिशनल डायरेक्टर मुलाजमन के मुखातिब थींदे वधीक चयो त जंहिंमें बि मुलाजिम खिलाफ़ कंहिं भी मरीज़ शिकायत कई तो उन मुलाजिम के खिलाफ़ कानूनी कदम खयो वेंदो। इंस्टीट्यूट अस्पताल सेवण के एडिशनल डायरेक्टर डॉक्टर अली असगर सूमरो जी अड़े कदम के इन अस्पताल में दाख़िल मरीज़ ने उन्हनि सां गॾु आयल अवाम के साराहियो।